खान सॼी ज़िंदगी हिन हथियार जे ज़ोर ते गुज़ारण थो चाहीं? दरिया वो केरा कम वक्त जो चाहे तो उनजो सुख चैन बर्बाद हो जाए, घर का बेघर हो जाए, पर वो इंसान न, हैवान हूं तो हैवान। मां चाहे तो मुझो भी को घर हो जाए, बेपनाह प्यार कंदड़ एक ज़ाल हो जाए। हिन वठो वठा वारे माहौल खां तमाम घणो परे कहीं मथाई जगह ते भल कखन जो आस्थानो हुजे, जंहिंजे ऊचाई तां वेही सुबुह सुबुह जो वेही मां पंहिंजी प्यारी धरतीअ खे ॾिसां, जंहिंजे हर विख विख ते प्यार ऐं मोहब्बत जो पैगाम ॾिनल हुजे। खान मां सम्झो त तव्हांजी रुगो हथियार सां मोहब्बत आहे, पर तव्हांजी दिलि त मेण खां बि वधीक नरम आहे। दरिया जंहिं दिल में एहसास ऐं मोहब्बत न आहे, वो पत्थर दिल इंसान ही नाहे इंसान। खान जॾहिं तुंहिंजी दिलि में एॾी मोहब्बत भरियल आहे त पोइ पंहिंजी अना खे छॾे मूंसां ऐं ॿियनि सां ठाह छो नथो करी? खान दरिया ठाह उन सां थी सघे थो जेको अंदर जो साफ़ हुजे, बाक़ी मूसा खान जहिड़ो पलीत माण्हू कॾहिं बि पंहिंजूं अंतरियूं कोन छॾींदो। ओड़े माण्हू सां ठाह कीअं कजे? हाँ खान मूसा खान ठाह करण खां पोइ सिधो तोसां कान विड़ी सघंदो। हिन वक़्तु वरी हू कहिड़ो सिधो थो विड़े? खान कुझु बि हुजे, पर ठाह थियण खां पोइ तव्हां पंहिंजी ज़िंदगी आज़ाद गुज़ारे सघो था। हाँ मीर, मां भी आज़ाद जिंदगी गुज़ारण चाहियां थो, पर यार दुआ कर त हिन हथियार मां जान ही छुटी पए। वो तुझे मथों आ खान। जॾहिं बि ॻाल्हियूं थियूं ऐं आज़ाद जिंदगी गुज़ारण जो मौक़ो मिलियो त ॻाल्हियुनि खां कॾहिं बि पोइ ते कोन हटंदुसि। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। खान मूंखे पूरी उम्मीद आहे तमाम जल्द सभई धुरियूं तव्हां हिकु थी वेंदो। मूंखे कोन थो लॻे दरिया, जेकॾहिं असांजो वक़्ती ठाह थियो बि सही, पर उन ते को बि अमल करे कोन सघंदो। बाक़ी रही ॻाल्हि को कुदरती मौजूदो थी वञे त उहा अलॻि ॻाल्हि आहे। हाँ छा पई ॾिसे? ॾिसां पई त आज़ाद ऐं वातरीअ खे एतिरो जल्दी लगाम ॾेई छॾियो। सोनी सदको ॾाढी का बेल छिड़ी आई ॻाल्हाइण जी। सकीना, मूं त सम्झो त हिन ई ज़बान खे तो लगाम ॾिनो आहे, पर हिन जो बात त उहो ई तो हले। हिन जे टंगुनि खे त मां ॾावण ॾेई छॾियो आहे, पर तमामु जल्द हिन जी ज़बान खे बि मां लगाम ॾेई छॾींदसि। रेसियाणी, सोनी तुंहिंजे ॾावणनि खां ॾाढी आहे। रेस वॾे चयो आहे त तुंहिंजो हर चयो मञिया, इन जे करे तुंहिंजो चयो मञिया थी। रही ॻाल्हि तुंहिंजा वार ठाहिण जी, वार त छा, मां त तुंहिंजूं जुतियूं बि साफ़ कंदसि। बाक़ी इज़त ईंदी आहे त इज़त वठंदी। सोनी तूं उते बीठी आहीं? कमु आहे छा? कमु आहे तॾहिं त आई आहियां। ॻाल्हि कर। पहिरियों हिननि खां त जान छॾाए। हितां त जान तॾहिं छुटंदी जॾहिं। छा चए? कुझु न चयमि त तुंहिंजी गुत करे पोइ वञा थी। गुत खे छॾ, तूं जल्दी असांजे लाइ ॿ कोप चांहि जा ठाहे खणी अच। सोनी अञा चांहि कंदीअ? देर न लॻंदी, तूं हिननि सां वेह त मां तुंहिंजे लाइ बि चांहि खणी थी अचां। मां हिननि ॿिन्ही सां वेंदसि, हे मूंखे हिते विहण ॾींदियूं आराम सां? छोरी, असां वटि बंदूक त न आहे न जेका तोखे हणी विझंदासीं। जेकॾहिं तुंहिंजे वात खां बंदूक लॻे न, उहा बि सुठी आहे। मां अचां थी। हाणे घणी पाण खे वणाए न, सदको थियण छॾ, जल्दी सां चांहि ठाहे खणी अच। हाज़िर, सिर्फ चांहि पीअंदो न? सकीना, मूंखे नथो लॻे त तूं सोनीअ मथां काबू पाए सघे। सोनीअ में एॾी हिम्मत न आहे जो मूंसां वात हणे। इहे समूरा कम हिन सोणीअ जा आहिनि। सोहिणी त पाण पुॼी नथी सघे, सोनीअ खे मुंहिंजे साम्हूं करे छॾियो अथईंसि। सकीना, तूं चवीं त मां हिकिड़ी ॻाल्हि चई छॾियां, जेकॾहिं तूं चाहीं त हिन हवेली में ज़िंदगी इज़त सां गुज़रे, पोइ हिननि खे थोरी बि डर न ॾे। ही तुंहिंजा पेर ईअं कढंदी जो तोखे ख़बर बि न पवंदी ऐं वञी फ़र्क़ो कंदी। मां एतिरी बेवकूफ़ न आहियां जो हे मुंहिंजा पेर कढी छॾींदी। तुंहिंजी दुआ खपे, दुआ। अमावदी, असांजी त असुल बि कान ठाती,
पिछे बते दे चवण ते होटल हथ करायूं अदी 1200 रुपया महीने जो किरायो ॾियणो पवंदो 1200 पर उते छा छा अथसि अदा सभु कुझु अदी बेंचूं बि आहिनि चुल्ह बि उते ठहियल आहे असांखे रुॻो वञी उते वेहणो पवंदो अमावदी देर न कर असल पैसे दे तो वञी सुबुह दा सवेल बिस्मिल्लाह करते वञी होटल खोलूं असांजी असुल बि कान ठाती पीछे क़िस्मत आज़मा देखूं ये निभागियूं वायूं बंद कंदे न पोइ तुंहिंजी ज़रूर ठहंदी हाणे चुप कयो छॾियो झेड़े खे झेड़ो पहिरियों ई उथंदे सां ई निभाग अचे हे वठो पैसा इने कर मैं देखा हाँ अदी हे छा छो थोरा आहिनि छा अमावदी घर भला तवा पियल लई छो छोरा ताओ छो थो पुछे पियो होटल ते चाहे सां गॾु मानी बि कंदे छा अमावदी इना पैसा कणे भला त तवा चा असां मेॾे ऐं चिबर ते मोह ते मल पिछे वञी घिटीअ जे काला कमारड़ा करेसूं ई गण वधीक कमासूं खैरां जे सिर ॾे खैर हुजे इने खां त खेरा मुई भली हुई चिबड़ चई तूं बि सच थो छा कयूं खैरां सरेब त नथी न अमावदी जेकॾहिं फज़ीलत करे पैसे ॾेवी त वञ होटल खोलूं न त असां इतां ई भले हूं वई बस वेंदे ई कोन हूं केॾे छोरा मूंखे इहो ॿुधाए सामान त समूरो आहे न होटल में सभु कुझु मौजूद आहे सभु कुझु त पोइ बाक़ी 150 थोरो अथई छा किलो खन खंड वठो कुपड़ो पतीअ जो वठो उन खां पोइ इहो खीर त उहो ई पियो धर ते ॾेई वेंदव न अदी असांजी अहिड़ी कारपत बि न आहे जो असांखे ओधर ते खीर मिले जनत तो वटि 50-100 आहे त हिननि खे ॾे त खीर जो ढुक वठनि माई घबरा न परेशान न थी तूं ईअं सम्झ त असां कणे ते ॾे पैसे रोक पियलनि रोक जे महिल दिला कई चावनी अपने कड़क कड़क नोट उहा त मूंखे पक आहे त तव्हां मूंखे घणे पैसा ॾींदो हाणे तूं ऐं अदी असांजे मथां के लख पिया ख़र्च कयो जेके असां खाई हाणी था भॼी ईंदासीं अदा लख न नो चओ मारियो चओ पहिरीं ॻाल्हि त मूंखे अदा में चओ यार चिबर भले त गुरे ॻाढ़ा घोट सॾे पर मैं वगे तेरी असली बि कान ठाती हिकु अंधा ॿियाले खेड़ी ते विचूं हाणे छॾियो इन फसाद खे उथो बिस्मिल्लाह कयो वञो सामान वठी वञी रखो कंहिं खीर वारे सां बि ॻाल्हाए छॾियो बस सुबुह सां खणी बिस्मिल्लाह कयो हेॾे ओ छोरा इतां 100 रुपए जी मिठाई बि वठी विराए छॾजाए है रे अम्मा वदी है अॼुकल्ह 100 रुपए जी नासी कानी पे मिलदी तू वाले पे वञी मिठाई बि लायो हाथी मण मिलथन मिठाई ते ई करे ई भले चङो हिकिड़ो कमु कयो इहे जेके पैसा खैरां खां मिलिया अथव न इन्हे जी वञी ॿाहिरि मिठाई विराए छॾियो पोइ असां वटि जेके थींदा न उहे तव्हांखे ॾेई छॾींदासीं ओ छोरा इतां हिकिड़ो रुपयो बि खपायो अथई न त खल पुठीअ तो लथल हूंदई हिकु त असांजी असली बि कान ठासी अड़े निभागा डशकिरा अलाह कंदो त ठहंदी तू किरो देखे छॾ सही आहे अल्लाह तोहार हाँ सही ढगे जोटे पेन अल्लाह तोहार निभाग एडो निभाग थने कॾहिं हिन का सवत करण ॾींदा मजो माल मिली वियो हाणे मुंहिंजी सलाह आहे त कुझु ॾींहंनि लाइ पासीरा थी हलो शाबत अथई भा शाबत अथई अहिड़ो त भंग में रंग न मिलाए खेरल यार मां तव्हांजे आसरे त तव्हां मुंहिंजे लाइ कुझु कंदव ऐं खीसा गरम थिया अथव त मूंखे टाइण जी था कोशिशि कयो सोडा हाकिम खान ऐं दिलावर खान जे हूंदे तुंहिंजो कुझु बि न थी सघंदो हा उन्हनि जो बिलो कयो सोडा हर मसाले जो हल बंदूक नाहे हूंदी बंदूक जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि मञी त तोखे हिकु सलाह ॾियां जेकॾहिं सलाह कम जी हूंदी त उन ते ज़रूरु अमल कयो जेकॾहिं तोखे उते रहणो आहे त तोसां जेको कुझु बि थियो उहो सभु विसारे वञी दिलावर खान खां माफ़ी वठ न खेरल न दिलावर जे दर वञी ऐं उते झुकी सोढो माफ़ी वठे इन खां त भलो आहे पाण खे मारे छॾियां सोढा ॿिए खे पाण खे मारणु ॾाढो आसान आहे पर सब्र करे जीअण ॾाढो ॾुखियो आहे ॾाढो ॾुखियो
पंहिंजी गतीअ लाइ त गॾह खे बि पेरनि ते हथ रखणो थो पवे सोढा। तुंहिंजो मफ़ादी त दिलावर ख़ान सां जुड़ियल आहे। जेकॾहिं उन्हनि खां माफ़ी घुरी उन्हनि जे ई दर ते वञी रहंदे त उन्हनि जूं पाड़ू खोटण में तोखे आसानी थींदी। तव्हां काॾे वेंदो? पहिरियां तूं पंहिंजो बिलो कर, उन खां पोइ ई मां मजू पंहिंजे लाइ सोचींदासीं। जेकर न तव्हां ॿई मुंहिंजे करे परेशान आहियो त तव्हांखे इजाज़त आहे। मां ॼाणा मुंहिंजो कमु। सोढा तोखे ईअं कोन छॾींदासीं तोखे। पोइ जिते तव्हां हलंदो मां तव्हां सां गॾु हूंदुसि। ॿार नथी सोढा, ॿार नथी। मुंहिंजे ऐं मजूअ जे मथां हर वक़्तु मौत लामारा ॾींदो रहे थो। किथे असांजे करे तूं बि सूरनि में न अची वञी। सोढा असांजे मथां कंहिं बि वक़्तु हालार खान ऐं बहादुर खान जा माण्हू हमलो करे था सघनि। तूं अजाए मुख़्त में मारियो वेंदे। ज़िद छॾ सोढा, हाणे ज़िद छॾ। मुंहिंजी सलाह मञ ऐं दिलावर ख़ान ॾे हलियो वञ। हू मोहबती माण्हू आहे। जेकॾहिं हथ जोड़ींदुसि न त सभु कुझु दरगुज़र करे छॾींदो। छा पियो सोची सोढा? तुंहिंजी इन में ई भलाई आहे, इन में ई। यार सोचां थो जेकॾहिं तव्हां ॿिन्ही जो इहो ई ज़ोर आहे त पोइ ॾिसां थो हुन दर ते क़िस्मत खे आज़माए। सोढा तुंहिंजा भाग उतां ई खुलंदा। दिलावर ख़ान जी दिलि में पंहिंजे लाइ इज़त पैदा कर, इज़त। पोइ हाकिम ख़ान तोखे कुझु बि करे कोन सघंदो। ठीकु आहे खैरल, तुंहिंजी सलाह ते अमल कयां थो। ठीकु आहे पोइ सोढा, तोखे इजाज़त आहे। तव्हां काॾे वेंदो? सोढा तूं वञी महला तो थी। असां पंहिंजे लाइ को न को ठिकाणो ॻोल्हे था वठूं। कोई मोकिलाणी नाहे। यारो यारी जेकॾहिं रही हयाती त मुलाक़ातूं पयूं थींदियूं। यारो यारी यारो यारी मोला चङाई कंदई। मजू हाणे ॿुधाए त पाण काॾे हलूं? खिरल हलूं था चाचे गहणे वटि। किथे मिलंदो? पंहिंजे ॻोठ हूंदो। जीअं तुंहिंजी मर्ज़ी मजू। पोइ अच। तव्हांजो मक़सदु छा आहे? तव्हां छा था करणु चाहियो? मुंहिंजो हुन सां को बि वास्तो कोन्हे। तव्हां कुझु ॾींहंनि जी मोहलत घुरी साबुण ॾिनी। हाणे तव्हां दिलावर ख़ान जे ख़िलाफ़ कहिड़ो था कदम खणणु चाहियो? ॾिसो इहो मूसा ख़ान जो अमन त हूअं बि तबाह थियल आहे। इहो तव्हांजो मसइलो न पर पूरे तरह जो मसइलो आहे। अमुन खे बर्बाद करण वारा 2-3 ॼणा आहिनि। तव्हां उन्हनि खे काबू नथा करे सघो। उन्हनि जे सिर मथां अहिड़नि ई चङनि जा हथ आहिनि। कंहिंजो कंहिंजे मथां हथ आहे। हिन वक़्तु हिन मसइले खे छॾियो। मूसा ख़ान ही वक़्तु आहे तव्हां सभिनी खे गॾु थियण जो। अमन ख़ान केर बि हिकु जाइ ते गॾु कोन थींदो। तव्हां अजायो था पंहिंजो वक़्तु बर्बाद कयो। मूसा ख़ान सभु हिकु जॻह ते गॾु थियण जो वाइदो करे चुका आहियूं। सिर्फ़ु तव्हांजे जवाब जो इंतज़ारु आहे। उन मां मूंखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? छा तव्हां दिलावर ख़ान खे मुंहिंजे पेरनि ते झुकाइण में कामयाब थींदो? लाज़िम न आहे दिलावर ख़ान तव्हांजे पेरनि ते झुके। हू जेकॾहिं पंहिंजी ग़लती तस्लीम करे ऐं तव्हां खां माफ़ी थो वठे त छा तव्हां में हिन जी इज़त न आहे? जेकॾहिं बग़ैर जहिड़े जे दिलावर ख़ान अमुन सां रईस मूसा ख़ान जा माण्हू आज़ाद करे थो त पोइ हुन खां सवाइ ॿियो छा घुरिजे? इन लाइ ॻाल्हियूं करे चुका आहियूं साहब, पर दिलावर ख़ान हर ॻाल्हि खां इनकार करे चुको आहे। मूसा ख़ान हिन वक़्तु चइनि चङनि जे मुंहं ते दिलावर ख़ान खे ॾोही ठहिराईंदो त छा दिलावर ख़ान सभिनि खां मुंहुं फेरे वेंदो? जेकॾहिं मुंहुं फेरे थो त पोइ ॿियनि चङनि जूं बि हमदर्दी तव्हां सां गॾु हूंदियूं। मां तव्हां सां इहो वाइदो थो कयां त पोइ दिलावर ख़ान खे कानून जे चकरनि में अहिड़ो तहक़ीक़ो कंदुसि त वरी ता हयात अहिड़ी ग़लती न कंदो। ठीकु आहे अमन ख़ान, ज़ाहिर करण लाइ वक़्तु ऐं जाइ तव्हां मुक़ररु कयो, पर जेतिरो जल्दी थी सघे। ठीकु आहे मूसा ख़ान, 2-3 ॾींहंनि में इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी। हाणे ॾिसूं था अमन ख़ान तव्हांजी ज़ुबान ते एतबार करे इन ॻाल्हियुनि जो कहिड़ो नतीजो।
कुछ भी हुजे, पर फ़ाइदो वरी भी असांखे ई मिलंदो। हा नजीब, चइनी पासनि असांजा दुश्मन लंबारा था ॾियनि, लंबारा। इंशाअल्लाह इहो फ़ैसिलो असांजे लाइ बहितर ई हूंदो, बहितर। मां चवां थी अॼु ॾींहं खां पोइ मुंहिंजो मुंहुं न चढ़ंदी कर। मां तुझे मुंहुं नथी चढ़ा, जिते मां वेहा थी तू उते अची बीहती रहे। घणो मूं सबुर कयो, तू न सुधरीअ, हाणे तोखे सुधारणो पवंदो। मूंखे तू सुधारींदी तू? हा हा, मां तोखे सुधारींदसि। मां सोणी मुंहिंजी भेण राणी आस्ते जे वॾो साईं अची वियो त भला अचे दिलावर खान, घणो ई मां हिन औरत जो लिहाज़ कयो आहे, पर शलन हिन घर में को नओं माण्हू अचे पोइ त पाण खे अलाए छा सम्झण लॻे थी। सोणी, इहो सॼो कमु हिन जो आहे। मूं मथां इल्ज़ाम छो पियो हणो? मूं तव्हांखे छा कयो आहे? तूं असांखे करे बि छा थी सघी? उहो मूसो हुई जेके ज़हर ॾिनी। हिते को लफ़्ज़ बि कुझु ई न ज़बान काकड़े मां कढी छॾींदी सां। छा है? छा है? पुछ सोणीअ खां। मूं छा कयो आहे? जड़ी महिल थी ॻाल्हायां तड़ी महिल तुंहिंजी लाडली निड़ीअ में हथ विझे। जे फज़ीलत सां ॻाल्हाए त चवां थो हाणे माठ कयो। हर चक्कर मूंखे तो ख़ामोश कराई, पर पंहिंजी इन्हीअ खे बस हाणे बस कर न त छा कंदी? मुंहिंजी भेण खे हणी बंदूक मारे छॾी न। हण बंदूक, मूंखे बि मारे। तौबा तौबा नौज़ बिल्लाह तौबा। इन्हीअ तौबा करण सां कुझु बि न थींदो। सुठो इहो हुयो त रहम जी जात हिन खे मारे छॾियां। तूं त इन्हीअ में ख़ुशि आहीं त मां मरां। केर कंहिंजे मौत में ख़ुशि न आहे। सोनी सदको सदको। रेस, इन में सोणीअ जो को बि ॾोह न आहे। तूं कंहिंजी इहा तरफ़दारी न कर, इहा वकालत छॾे ॾे। हल हल हली तूं कमरे में वे। हल पर रेस वठी हल, दादी खे वठ। हल हलो। अरे तव्हांखे को पंहिंजी इज़त जो ख़्यालु आहे? जब पंहिंजी इज़त जो ख़्यालु नथो, घटि में घटि मुंहिंजी इज़त जो ई ख़्यालु कयो। अरे सवाणे मूसा ख़ान जी घरवारी जॾहिं घर वेंदी त कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदी? इहा असांजे बारे में छा ॻाल्हियूं कंदी? इहा त असां खां बि वधीक। कहिड़ी बि हुजे, पर तोखां वधीक कोन हूंदी। तव्हां ॿई लुड़ हणी जॾहिं पाण में थकिजी पओ न, त तव्हां ॿिन्ही मां का बि हिकिड़ी ॼणी अची मूंखे कमरे में मानी ॾेई वञे। जे मां हिते बि तव्हांखे सम्झायो नी त अञा ज़िद कंदव। मां बि वञां थी दिलावर खां कमरे में। तूं वेठी धूड़ पाए तूं। खैरां जेसर ॾेखारो हुजे जन्नत, तोखे का ॻाल्हि यादि आहे? तो चयो हो न मांखे त इन दिलावर जी ज़िंदगी ज़हर करण जे लाइ सलाह ॾींदीसांइ। हाणे ॾे मांखे सलाह त इन दिलावर खे राति ॾींहं रत जा ॻोढ़ा कीअं रोआरियां जीअं मां थी रोआं। ॻाल्हि त ॿुध, रत जा ॻोढ़ा त रोआड़ियूंसि, पर इहे करण सां तुंहिंजी ॿी धीअ जो बि घर बर्बाद थी वेंदो। यार त ॻाल्हि आहे सिधी सईदी। जेकॾहिं मुंहिंजे ॿिए न्याणीअ ते को फ़र्क़ु पए थो न, त मां उनखे वठी पाण ई अची सिधो घर रहाईंदसि। जेकॾहिं हिन वक़्तु बि सोणी अची हिते रहे थी न, ऐं दिलावर पाणे बर्बाद थी वेंदो। जन्नत, दिलावर जे हयातीअ में सोणी हाणे हेॾे मुंडे कोन थी अचे सघई पई। हा, बाक़ी हाणे तूं अहिड़ो को ॾस ॾे जो सोणीअ जे ज़िंदगीअ ते बि को असरु न पवे, ऐं उन खां पोइ इहो दिलावर बि राति ॾींहं रत जा ॻोढ़ा ॻाड़ींदो रहे। पोइ ख़बर पवेसि त कंहिं मासूम जो खून करण जो अंजाम छा थींदो आहे। दिलावर खे रुसवा करण ऐं बेज़ार करण लाइ तोखे हुनजी हवेली में वञणो पवंदो। हड़ी जन्नत,
मां त दोसक में वञण जे लाइ बि तयारु आहियां। बाक़ी हा दिलावर जी हवेली वरी कहिड़ो परे आहे। जेकॾहिं तूं हवेली वञण लाइ तयारु आहीं न त पोइ कन खोले ॿुध। ॾिसर ॾे ख़ैर हुजे, जन्नत इन सां कुझु कोन थींदी, कुझु बि कोन थींदी। यादि रखजांइ। तूं सिर्फ़ इहो हिकु दफ़ो कमु त कर। जी तुंहिंजी न्याणी खे बदनाम कयोसि न, तूं इन जी सकीना खे बदनाम कर। पोइ ॾिस त कीअं थो रड़ियूं करे। मुंहिंजी दिलि चए थी त इन कम जे लाइ गुलाम कादर खे पाण सां शामिल करणो पवंदो, तॾहिं इन सकीना खे बेवकूफ़ बणाए सघंदासीं।